हे सुजानन आयो लाल सभई चो झूलेलाल। हेलो दोस्तों, मां सुनीता कुटवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनी जो मुंहिंजे चैनल कुटवानीस किचन सिंधीअ में। त अॼु जी असांजी रेसिपी आहे सिंधी सना पकोड़ा, जेके ॾाढा ई टेस्टी क्रिस्पी करारा सां ठहंदा आहिनि। भई बरसाति जा ॾींहं आहिनि, बरसाति जे ॾींहंनि में त सभिनि खे लॻंदो आहे कि जेकर शाम जो बारिश जे टाइम ते गरम गरम चांहि ऐं पकोड़ा मिलनि त आहे है छा त मज़ो अची वञे। बारिश जी सीज़न यानी कि चांहि ऐं पकोड़े जो कॉम्बिनेशन। ऐं पकोड़नि में पकोड़ो, असांजो सिंधी पकोड़ो जेको आहे सना पकोड़ा, छा त टेस्टी ठहंदा आहिनि, क्रिस्पी करारा ऐं ज़बरदस्त टेस्टी वाला। ऐं रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे तव्हांजे फ्रेंड्स फैमिली रिश्तेदारनि सां शेयर कजो। त अचो त रेसिपी स्टार्ट कयूं सिंधी सना पकोड़नि जी। त ॾिसो, इहे आहिनि असांजा सिंधी सना पकोड़ा जेके मां हिते तरे करे तयारु कया आहिनि ऐं जंहिंजी रेसिपी मां तव्हां सां गॾु शेयर कंदमि। सना पकोड़ा ठाहिण लाइ मां हिते हिकु कोप बेसण खयो आहे ऐं हाणे हिते मां खणंदमि हिकिड़ो मीडियम साइज़ जो बसर जेका मां सन्ही कुतुर में कटे रखियो आहे ऐं हिकिड़ो नंढो पटाटो। हाणे हिन में विझंदमि थोरा सा धाणा ऐं ॿ टे सावा मिर्च तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि वधि करे वठो। ऐं हाणे मां हिन में विझंदमि थोरो सो ॻाढ़ो मिर्च, लॻभॻि अधु चमचे खां बि घटि, ऐं थोरी सी हैड ऐं अधु चमचो मां हिन में विझंदमि खसखस सां ॾाढो ई सुठो सवादु ईंदो आहे पकोड़नि में। ऐं अधु चमचो हिन में खड़ा धाणा जेके ईंदा आहिनि न, साबुत धाणा, उहे, ऐं अधु चमचो सुको अनार जो दाणो ऐं लूणु स्वाद अनुसार। हाणे हिन सभिनि शयुनि खे तव्हां हथ सां पहले मिक्स करे वठो, छो जो त पटाटा बसर ॿई पंहिंजो पाणी छॾंदा आहिनि, त पाणी असां हिनखे सुठे सां मिक्स करे पोइ विझंदासीं। ऐं हाणे मां हिते हिकु कोप पाणी खयो आहे ऐं थोरो पाणी हिन में विझी करे हिनखे पहले चई तरह मां मिक्स करे वठंदमि। हिन पकोड़नि जे अटे में पाणी वधीक न खपंदो आहे, वधीक असांखे पतलो इन जेको आहे न अटो न ठाहिणो आहे। त ॾिसो, मां हिते हिकु कोप पाणी खयुमि ऐं हुन हिकु कोप मां बि जेको आहे मूंखे हिते अधु कोप पाणी ई यूज़ थियो आहे। ऐं ॾिसो, अधु कोप पाणी जेको आहे बची पियो। त हाणे मां हिन में विझंदमि ॿ चुटकी सोडा तव्हांखे सभिनीनि खां आख़िरी में विझणी आहे। ऐं सोडा विझी करे तव्हां हिनखे सुठे सां मिक्स करे वठो। ऐं साइड बाय साइड जेका आहे न, मां तेल जी तई जेका आहे चाढ़े खई, त उन गरम तेल मां 2 चमचा गरम तेल विधो हिन अटे में ऐं ध्यान सां हिनखे मिलाइजो जीअं तव्हांजे आंगुरनि खे गरम तेल लॻे न। ऐं हाणे हिन गरम तेल में मां वॾी साइज़ जा पकोड़ा विझी खया। हिन पकोड़नि खे तव्हांखे वधीक ॻाढ़ो न करिणो आहे, बसि हल्को गुलाबी थिए ऐं उन खां पोइ तव्हां जेको आहे तईअ मां हिनखे कढी वठिजो, छो जो त असां हिनखे नंढा नंढा टुकड़ा करे ॿीहर तरण वारा आहियूं, त अॻो पोइ तव्हांखे हिनखे जेको आहे न तरणो अथव, बसि हल्को तव्हां हिनखे गुलाबी तरियो ऐं उन खां पोइ तईअ मां हिनखे कढी वठो। त ॾिसो, हिते जेके पकोड़नि जो कलर आहे थोरो थोरो चेंज थी चुको आहे, त मां हाणे हिन पकोड़नि खे जेको आहे न तईअ मां कढी ऐं हिकिड़ी प्लेट में साइड करे रखंदमि। ऐं जीअं इहे पकोड़ा थधा थींदा 5-7 मिंटे खां पोइ, उन खां पोइ असां जेके आहे न हिनखे नंढे नंढे टुकड़नि में कट कंदासीं। ॾिसो, हिन तरीक़े सां तव्हांखे जेको आहे न, त गरम गरम पकोड़नि में न कजो, थोरा थधा थी वञनि पोइ हिन तरीक़े सां तव्हां हिकु पकोड़े मां 3 खां 4 पीस करे नंढा नंढा टुकड़ा ठाहे वठो। ऐं हुन खां पोइ असां हिनखे वरी से तेल में तरंदासीं, माने डबल फ्राई कंदासीं। डबल फ्राई करण सां हे पकोड़ा जेका आहिनि ॾाढा कुरकुरा थींदा आहिनि, ॾाढा क्रिस्पी तयारु थींदा आहिनि। त ॾिसो, हिन तरीक़े सां तव्हां सभिनि पकोड़नि खे नंढा नंढा टुकड़ा करे कट करे वठो ऐं उन खां पोइ हिनखे मीडियम हॉट तेल में तरणो आहे। ॾिसो, हिन तरीक़े सां तेल जेको आहे न वधीक तेज गरम न कजो, न त मथां ताईं पकोड़ा झटि ॻाढ़ा थी वेंदा, अंदरां जेके आहिनि ओतिरा क्रिस्पी ऐं कुरकुरा न ठहंदा। त मीडियम हॉट ऑयल में तव्हांखे जेको आहे हिननि खे तरे कढणो आहे। हिन पकोड़नि जी ख़ासियत इहा आहे कि तव्हां हिनखे हिकु ॾींहुं तरे रखो, 2-3 ॾींहं सुठे सां हलंदा आहिनि। माने तव्हां अगरि सफ़र में वञो था त सना पकोड़ा तरे करे खणी वञो, ख़राबु बिल्कुलु न थींदा आहिनि। ऐं जीअं हाणे थधिड़ी अचणी आहे त तव्हां हिकु ॾींहुं पहले तयारु करे रखो, आराम सां हिनखे जेको आहे न 2 ॾींहं खाओ, बिल्कुलु ख़राबु न थींदा आहिनि, छो जो त असां हिनखे डबल फ्राई था कयूं न, त हिन में नमी जेका आहे ओतिरी न हूंदी आहे, त सुठा क्रिस्पी ऐं कुरकुरा थींदा आहिनि ऐं बिल्कुलु बि 2-3 ॾींहं ख़राबु न थींदा आहिनि। त ॾिसो, हिन तरीक़े सां हिनखे जेको आहे न मां तरे करे कढियुमि ऐं तयारु आहिनि असांजा सिंधी सना पकोड़ा।
तव्हां हिनखे खाओ पंहिंजी फेवरेट पुदीने जी चटणी या फिर टमेटो सॉस सां या फिर चांहि सां गॾु। असां वॾा बुज़ुर्ग जेके हूंदा आहिनि असांजा उहे फुल्के सां बि हिनखे खाइण जेको पसंदि कंदा आहिनि पकोड़ो फुल्को। त ॾाढो टेस्टी ठहंदो आहे। त फ्रेंड्स तव्हांखे कीअं लॻी मुंहिंजी अॼु जी इहा रेसिपी ॿुधाइजो। जे अगरि तव्हां मुंहिंजे चैनल में पहली बार आहियो त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। थैंक यू।